कंडियारो जमायत इस्लाह अल मुस्लिमीन ब्रांच दरबेलो पारां दरगाह इलाहाबाद शरीफ जे गादी नशीन हज़रत मोहम्मद ताहिर अल मारूफ़ सजण साईं जी 29 सालगिरह जे मौक़े ते तक़रीब कोठाए सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते काशिफ़ मंगी ग़ुलाम मुश्तबा राहूजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हज़रत सजण साईं कामिल वली आहे। संदसि दर्स इहो हूंदो आहे त पाड़े वारनि जो ख़्यालु रखियो वञे, न्याणियुनि खे दुनियावी तालीम सां गॾु दीनी तालीम बि ॾियारी वञे। सजण साईं निशस्तनि में इहो चवंदो आहे त सिहत जो ख़्यालु रखियो वञे, हराम खां पासो कयो वञे। सजण साईं हिकु अज़ीम हस्ती आहे जेको कंहिं जे लाइ बि बुरो नाहे चाहींदो। उन मौक़े ते तक़रीब में आयलनि पारां सजण साईं जी सिहतयाबी ऐं डिघी ॼमाइण लाइ दुआऊं घुरियूं वयूं। तक़रीब में ख़लीफ़नि नज़ीर अहमद चन्ना, ख़लीफ़ा हनीफ़ सोलंकी, तारिक हुसैन मंगी ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।